इब्राहिम बिन अदम जो तव्हां वाक़ियो ॿुधो हूंदो त पहिरीं बादशाह सम्झ बानी मुक़ररु थियल हुई जेका उनजे बिस्तरे ते गुल विछाईंदी हुई। हिकिड़ो दफ़ो बानीअ गुल विछाया, बादशाह अचण में देरि कई। बानीअ ॾिठो त बादशाह लाइ केॾी महिल अचे, हिकिड़ो दफ़ो त हिन बादशाही बिस्तरे ते सुम्ही ॾिसां त हिन में मज़ो आहे या कोन्हे। नौकिरियाणी वेचारी बादशाही बिस्तरे ते सुती त सुम्हण सां अखि लॻी वई, नरम बिस्तरो गुलनि जो विछायल ख़ुशबू वारो। बादशाह जो मथां आयो ॾिठई त नौकिरियाणी जेका आहे सा बिस्तरे ते सुती पई आहे, हिनखे कावड़ खणी वई। त नौकर थी बादशाही बिस्तरे ते सुती, हीअ त बादशाही बिस्तरे जी बेइज़ती न कई आहे। यकदम नौकरनि खे घुराई, चई हिन बानी खे बिस्तरे तां उथारे 20 लकड़ हिनखे हणो। बादशाही बिस्तरे जी हिन बेइज़ती कई आहे, फौरी सज़ा ॾियारीसि। बानीअ खे उथारे नौकरनि पहिरीं जॾहिं 10 कोड़ा हया तॾहिं बानी जे अखियुनि मां लुड़क बि विया। बादशाह निज़ारो ॾिठो पिए। वरी जॾहिं पोयां 10 कोड़ा हूं तॾहिं बानी खिलण लॻी। बादशाह हैरत में पइजी वियो त हीअ बानी पहिरीं रुनी पे, हाणे वरी खिले पई। सोचो, बानी खे सॾु कई, चई पहिरीं रुनी पे, चई बादशाह मूंखे ॾंडनि तपायो तंहिंजे करे रुनीअसि पे। चई ॾंडा पोइ त ज़्यादा थी विया, पोइ त ज़्यादा रुया, पोइ खिली पई आहीं। चई पोइ वरी ॻाल्हि खे मूं सोचियो त आख़िर इहे 20 ॾंडा छाजे करे मूंखे लॻाए। मसाले खे सोचियुमि त इन मोचरा इहा सज़ा मूंखे छो मिली आहे। फ़क़ति हिनजे करे त अधु कलाक हिन बिस्तरे ते सुती आहियां, 20 पादर मूंखे लॻाइनि, तॾहिं खिली पई हुयसि। मूं चयो वञ, बादशाह जो बदन केॾो न ॾाढो आहे, सम्झ, जेको सदाईं हिते सुतो पियो आहे। अधु कलाक वारे खे 20 जूता लॻाइनि, हमेशह सुम्हण वारे जे लाइ पतो न आहे केतिरा पादर हूंदा।